नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत फ़ौती कोटा तहत वधीक 309 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। सिहत खाते में 50, रेवेन्यू में 12, बल्दियाती खाते में 29 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। 2019 खां हेल ताईं फ़ौती कोटा तहत मुख़्तलिफ़ खातनि में 6522 नौकरी ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई है। स्कूल एजुकेशन खाते में 129, वर्क्स सर्विसिज में 10, लेबर में 1, एंटी करप्शन में 1 ऐं एक्साइज में 3 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। खोराक खाते में 7, कॉलेज एजुकेशन में 6, को ऑपरेटर में 3, ज़राइत खाते में 2 नौकरी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत फ़ौती कोटा तहत वधीक 309 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। सिहत खाते में 50, रेवेन्यू में 12, बल्दियाती खाते में 29 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। 2019 खां हेल ताईं फ़ौती कोटा तहत मुख़्तलिफ़ खातनि में 6522 नौकरी ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई है। स्कूल एजुकेशन खाते में 129, वर्क्स सर्विसिज में 10, लेबर में 1, एंटी करप्शन में 1 ऐं एक्साइज में 3 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है। खोराक खाते में 7, कॉलेज एजुकेशन में 6, को ऑपरेटर में 3, ज़राइत खाते में 2 नौकरी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी है।